मूंखे सम्झ में नथो अचे त अदे आबदा वारनि इहे छो कयो आहे। तोखे अॻु में कॾहिं का ॻाल्हि सम्झ में आई आहे जो हाणे सम्झ में ईंदई? गुलाब, मां त सम्झां थी त तक़दीर वारे हुननि सां वॾी वेसाघाती कई आहे, पर इन में असांजी किरण जो कहिड़ो ॾोहो? कलसूम किरण खे निभागी चई घर मां कढी छॾियो। न ज़ैनब, मां सम्झां थो त हिन ॻाल्हि में का बि सदाकत कान्हे का। छो? तोखे पंहिंजी धीउ ते यकीन न आहे गुलाब? छा किरण कूड़ थी हाणे? उनजे अखियुनि मां वहंदड़ लुड़क तोखे नज़र नथा अचनि? मां ईअं कोन थो चवां त किरण कूड़ थी ॻाल्हाए, पर छा गुलाब? असांजी धीउ ते कलसूम एॾा वॾा इल्ज़ाम थी हणे त किरण इब्रार जी मौत सां ख़ुशी माणी आहे। छा तोखे उहा बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे? पर अम्मा, हाणे हिन ॻाल्हि खे छॾियो खणी। तूं बस कर छोरी, तोखे विच में ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तूं इरम खे छो थी दड़काई? भाॼाई जेकॾहिं किरण खे ईअं चयो बि आहे पोइ बि हुनजी वॾी आहे न, कहिड़ो ॾोह के? ॻाल्हि वॾी नंढी नाहे, ॻाल्हि आहे इज़त जी। माण्हू छा चवंदा त छोकिरी बदचलन आहे? माण्हुनि जो छा वञे ज़ैनब, इहो असांजे पंहिंजे घर जो मसइलो आहे। पर दुनिया वारनि जूं ज़बानूं केरु बंदि कंदो गुलाब? हाणे बस जेको थियो आहे चङो कोन थियो आहे इहो मां बि मञां थो, बाक़ी हिनखे पचारण सां कहिड़ो फ़ाइदो? बाक़ी मां अदे आबद सां मिली हुनखे चवंदुसि त ईअं छो के। हाणे ॻाल्हियुनि में रहियो छा आहे? अदे आबद मयार ख़ातिर किरण खे बि कुझु न चयो हूंदो, बाक़ी इहो बि किरण मां ख़ुशि कोन ई। बस कर हाणे, ख़ुदा जे वास्ते जेको बि तोखे वात में अचे थो चई थी छॾी। मुंहिंजो हाउ थो फाटे, हाउ अञा चवी थो त चुप करे वेहा। हाणे बस बि कयो अम्मा, छो हिन ॻाल्हि खे अची वरितो अथई? तूं बि पीउ पारां थी ॻाल्हाए? ख़बर न अथई जेका हुननि तुंहिंजे भेण जी बेइज़ती करे घर मां कढी छॾियो? तोखे पंहिंजी भेण जा वहंदड़ लुड़क नज़र न आया? पर अम्मा, तव्हां पाण में तिखो ॻाल्हाईंदो त छा किरण जी अखियुनि जा लुड़क सुकी वेंदा? तूं ई सम्झाईस थी, बाक़ी मुंहिंजे सम्झण खां त वॾी आहे। मां मञां थो त अदे आबद वारनि जेको कयो आहे सो ग़लति कयो आहे। पहिरीं अदे आबद सां ॻाल्हायां त सही, पर ॿियूं ॻाल्हियूं मूंखे सम्झ में कोन थियूं अचनि। हा सर, राशिद साहब ॿुधायो त ट्रैक्टर इब्रार जो खून थियो आहे। हाणे त किरण जो अंदर मुड़ुस जे मरण खां पोइ अधो अधु थी पियो हूंदो। सर, जवानी वक़्त जे घावनि खे भरे छॾींदी आहे, बाक़ी माउ पीउ जे सीने में औलाद जो दर्द दूहे वांगुरु दुखंदो रहंदो आहे। किरण तव्हांखे वरी बि मुरकंदी नज़र ईंदी, रुगो तव्हां मुरकंदा रहो। जावेद, जॾहिं किरण खे हासिल करण जो सोचां थो त रिश्तनि जा तीर अखियुनि में चुभनि था ऐं विसारण जी कोशिश बि। पंहिंजी हयाती सां वेसाघाती करणु बराबरि हूंदी। कयां बि त छा कयां? रिश्तनि जे अॻियां मयारी थियां या पंहिंजे दिलि जी आॾो ॾोहारी थियां? ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।